तव्हां पंहिंजे जेको आहे मेमन जो क़ौम आहे उन्हनि जे बाबति तव्हां कुझु ॿुधाईंदो तव्हां छा चवणु चाहींदो? बुनियादी ॻाल्हि हीअ आहे त मेमण क़ौम कोन्हे, असीं सिंधी क़ौम जो हिसो आहियूं ऐं मेमण कम्यूनिटी आहे, बिरादरी आहे। असां कम्यूनिटी खे गॾु करण जे लाइ निकिता आहियूं त जीअं असीं सॼी सिंध जे माण्हुनि जी हिन धरतीअ जी हिन वतन जी ख़िदमत करे सघूं। छो त तव्हांजो घर मज़बूत हूंदो त तव्हीं ॿिए जी ख़िदमत करे सघंदो। इन करे हाजी अब्दुल रज़ाक मेमण जेको असांजो सरवाण आहे उन जे क़यादत में हीअ असांजी सोशल ऑर्गेनाइज़ेशन आहे। हीअ का बि बुनियाद परस्तीअ वारी तंज़ीम न आहे त असांखे मेमून अज़ीज़ आहे ॿियो अज़ीज़ न आहे। सिंध जो हर माण्हू, सिंध जो वाहण, सिंध जी वस्ती, सिंध जो चपो असांजो पंहिंजो आहे। असां उनखे पंहिंजो सम्झूं था। उन करे असां निकिता आहियूं त असीं पंहिंजे बिरादरीअ जी पहिरीं ॿधी करियूं, इतिहाद करियूं। उन खां पोइ सॼी सिंध जे अंदरि फलाही कमनि लाइ हींअर इनशाअल्लाह हाजी साहब 7 करोड़नि जी हॉस्पिटल, अहिड़ी हॉस्पिटल जेका कराची जे अंदरि गुर्दनि जी आहे, अहिड़ी वॾी हॉस्पिटल ठहिराइण लाइ वञी रहियो आहे त जीअं असीं सॼी सिंध जे माण्हुनि जी ख़िदमत करे सघूं। असां ख़िदमत जे जज़्बे सां निकिता आहियूं। छो त असांजो रहबर लतीफ़ आहे, लतीफ़ मुर्शिद आहे हिन धरतीअ जो, हिन वतन जो। उन करे असां का बि कंहिं बि सोढ़ाग, कंहिं नंढड़ी ज़हनियत जो मुज़ाहिरो नथा कयूं। असां को बि इहो नथा चाहियूं त रुॻो मेमून हुजे सिंध जे सभिनी माण्हुनि लाइ, पर जीअं त घर खे मज़बूत कबो आहे। ऐं उन करे हीअ फलाही वेलफेयर जी आहे। सॼी सिंध जे अंदरि इस्पतालुनि जो नेटवर्क, मोबाइल जेके आहिनि एम्बुलेंसूं उन्हनि जो नेटवर्क, स्कूलनि जो नेटवर्क ऐं फंड गॾु करे असीं सॼी सिंध जे मज़लूम, मिसकीन, यतीम माण्हुनि जी मदद कंदासीं ऐं हिन वतन ऐं हिन धरतीअ जी ख़िदमत कंदासीं त जीअं हिते को बि बुखियो न हुजे, को बि ॾुखियो न हुजे। इन ई मंशूर खे खणी, सिंध जे ख़ुशहालीअ खे खणी, मोहबतुनि खे खणी सिंध में असीं अॻिते क़दम वधायूं पिया त सिंध जो जेको माण्हू आहे उनखे ख़ुशहालीअ ॾांहुं वठी वञूं ऐं उनजो अहसास महिरूमी वतन खे।